माण्हू बुलाखां जे रेवेन्यू अमले जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरोज़ डावच, लैंड माफिया अॻवान गुलाम नबी पालारी ऐं सनद सहूलियतकारनि रफ़ीक ऐं असलम जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे कोस्तान जी 1000 एकड़ ज़मीन बिल्डरनि खे विकिरो करे छॾी आहे। मामिलो मीडिया ते अचण बावजूदि डीसी जामशरो मामले जो नोटिस वठण बदिरां जालसाज़ी में मुलवस लैंड माफिया अॻवाननि ऐं रेवेन्यू अमले जो साथारी बणियल आहे। जॾहिं त कोस्तान जी 1000 एकड़ ज़मीन जा खाता जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे ज़मीन अरबनि रुपयनि में विकिरो करे कयल वॾे में वॾे फ्रॉड ऐं जालसाज़ी जो नेब तोड़े एंटी करप्शन पुलिस को बि नोटिस न वरितो आहे। मिलियल ॼाण मूजिबि डीसी जामशरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा जी 1 महीने जी मोकल ते वञण दौरान जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरोज़ डावच, लैंड माफिया अॻवान गुलाम नबी पालारी ऐं सनद सहूलियतकारनि सां मिली दह कलोखहर में जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे 50,000 एकड़ ज़मीन जे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नाले ते रिकॉर्ड रखी एनओसियूं जारी कयूं हुयूं, जेके कराची जे बिल्डरनि खे 5 खां 6 लख रुपयनि जे हिसाब सां विकिरो कयूं वयूं आहिनि। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि तपेदार फेरोज़ डावच, लैंड माफिया अॻवान गुलाम नबी पालारी, सनद सहूलियतकारनि रफ़ीक ऐं असलम मुख़्तलिफ़ 10 माण्हुनि जे नाले ते 600 एकड़ ज़मीन जूं एनओसियूं मार्केट में खणी ज़मीन जे एनओसी विकिरो करण लाइ ग्राहक ॻोल्हे रहिया आहिनि। ज़रियनि मूजिबि लैंड माफिया अॻवान ऐं सनद सहूलियतकारनि 54 एकड़, 36 एकड़ ऐं 40 एकड़ समेत 600 एकड़ ज़मीन जूं 10 एनओसियूं नेब खां सज़ा याफ़्ता बिल्डर कराची वासी महमूद रंगनवाला वटि विकिरो करण लाइ पहुता। ज़रियनि मूजिबि महमूद रंगनवाला जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरोज़ डावच सां राब्तो करे एनओसी जारी करण जी तस्दीक़ कई। फेरोज़ डावच जी तस्दीक़ खां पोइ महमूद रंगनवाला फ़ी एकड़ 5 लख रुपयनि जे हिसाब सां 600 एकड़ ज़मीन जी एनओसी जो सौदो करे खेनि टोकन ॾिनो। यादि रहे त ॼाणियल मामिलो सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ डीसी जामशरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा नोटिस वठंदे समूरी जालसाज़ी में मुलवस तपेदार फेरोज़ डावच ऐं लैंड माफिया अॻवान ऐं सनद सहूलियतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां या एंटी करप्शन में केस दाख़िल करण बदिरां सिर्फ़ु तपेदार फेरोज़ डावच खे बदिली कयो हो। इहे बि अफ़वाह गर्दिश करे रहिया त लैंड माफिया अॻवान जी टियाकड़ी खां पोइ डीसी जामशरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा ऐं जालसाज़ी जे मास्टरमाइंड तपेदार फेरोज़ डावच विच में मामला 50 करोड़ रुपयनि में तय थी विया आहिनि। नेब चेयरमैन खे तालके थाणो बुलाखान में अरबे रुपयनि जी ज़मीन जी जालसाज़ी ऐं फ्रॉड वारे मामले जो नोटिस वठी जांच शुरू करणु घुरिजे।